नाज़रीन, हैदराबाद में कासमाबाद के गोठ मंठार शोरो जे रहवासी नसीम नगर पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाज किया है। उन हवाले से पेश है मुदस्सर अब्बास की ही रिपोर्ट। नाज़रीन, हैदराबाद के गोठ मंठार शोरो जा रहवासी नसीम नगर पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ सरापा एहतजाज आहिनि। अॼु उन्हनि नसीम नगर पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाज किया है। असीं इन वाले एहतजाज में शरीक अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा साईं, असां पुलिस तक़रीबन 2-3 महीना थी विया आहिनि बेइंसाफ़ी करे पई। असांखे शहरनि के हिते रहण नथो ॾिनो वञे। बसि हरू भरू तंग करणु, हे दुकानदारनि ते भतो ॾियो, गाॾी ट्रक लहे थी मसाले जी, ॾारे भूसे जी या किथे दालीअ जी मेहन जूं अचनि थियूं, उनखे 50,000 रुपया हिकिड़ी ट्रक ते ॾियो। आख़िर छाजे लाइ, केतिरा ॾियूं असां? केॾी महिल चवंदा 25,000 रुपया ॾियो, केॾी महिल चयो 50,000। कल्ह न टोरियो असांजो ही दुकानदार आहे अलीदाद कलोड़ो, इनखे खणी वई आहे पुलिस, ॿधी अखियूं हे उनखे धक मार कुट एतिरी कई अथसि बेअंदाज़। पोइ असां DSP हिन सां कासमाबाद सां मिलियासीं, चई तुंहिंजो तदारक थींदो। पर 3 ॾींहं थिया, उहो साॻियो पुलिस वारो हुते जेको आहे वरी बि मोटरसाइकिलनि वारनि खे तंग करे पियो, पर उहो हटियो कोन। जॾहिं बि पुलिस जी गाॾी ईंदी आहे असांजी दाणे जी, उहो बिल्कुलु इहो बीह हिन खां भतो वठंदो आहे। पोइ असांखे ॾींदा आहियूं त ग़रीब आहियूं, सुभाणे न ॾींदासीं त असां नाजाइज़ी कंदा, ॿधंदा, असांखे कूड़ा केस हणंदा, टिज में हिरासत सां बाराणे जा माण्हू उनखे 5 रुपया ॾींदा रहियासीं। उन सां जेको अली असर गोपांग जेको आहे सो जमादार हुयो, ऐं वॾो मुंशी नालो अथसि निसार मला न आहे, सोलंगी आहे मां राति जो न मला न आहे, सोलंगी आहे साईं। उन जेको आहे पोइ मां हिनखे चयो साईं बाबा मां ट्रक लाहींदुमि, पैसा मूं वटि एतिरा न आहिनि, मुंहिंजो मुंहुं ॿधुनि, पोइ मूंखे खून करणु चाहिनि पिया या ख़ुदकशी करणु, मूंखे मारनि हा। मुतालबो मुंहिंजो इहो आहे त हिनखे साईं डिसमिस कयो वञे। चवंदासीं ज़्यादती न, हीअ दहशतगर्दी आहे। मां ॿुधायो जेको ग़रीब माण्हू हिते इज़त सां पोरियो थो करे, पंहिंजी महिनत मज़दूरी थो करे, उनखे जो भते जे हवाले सां माना अचे भतो ॾे, न त जेको आहे बंदि करिजा, उनखे खणी कनि था। इहा नाजाइज़ी आहे, ऐं इहा नाजाइज़ी नाइंसाफ़ी कोन बर्दाश्त कंदासीं। पुलिस मुक़ाबिलो ॾ कराए जा त को मारायो वञे हा। मां हिन जो भाउ आहियां। जे इहे सिपाही 4 ई पुलिस हूंदी त पोइ असां पछाड़ीअ रोड ते पाण खे साड़ींदासीं। त हिकु जमानदार थी सरेआम रोड ते, हाईवे रोड ते भतो उगाड़ींदो रहियो आहे, ऐं हू ॾींदो रहियो आहे। ऐं उनखे हिकिड़े ॾींहुं जे अगरि उनखे चयो आहे त बाबा तूं कंहिं मुनासिब तरीक़े सां हल, त उहो काटिजी पियो आहे। ऐं उनखे अखियूं ॿधी ऐं थाणे ते खणी वञणु, उनखे हेरासमेंट करणु, कंहिंजे बि चवण ते करे थो। त असांजो अहिड़ो को ॾोह कोन्हे। अगरि जे कंहिंजो ॾोह कयो साम्हूं अचे भरे ॾींदासीं।